अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दी मिठू वाला आमद बासादत सरवरे कोनेन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ आए मैनू रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख ए आए मैनू रब्बिल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा ए मैनू रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख ए मैनू रब्बिल अव्वल नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके खालिक आलम पंहिंजे अज़मत जलाल नूरिय सां पैदा कयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके खालिक आलम पंहिंजे अज़मत जलाल नूरिय सां पैदा कयो। संदन जिस्म संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस्म मुबारक जो पाछो न हो इहो आहे मैनू रब्बिल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे मैनू रब्बिल अव्वल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद बासादत थियण शर्त जिस्म मुबारक मां अहिड़ो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद बासादत थियण शर्त जिस्म मुबारक मां अहिड़ो नूर ज़ाहिर थियो जॾहिं सॼी काइनात मुनवर थी वई इहो आहे मैनू रब्बिल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अव्वल पैगंबर आख़िरी ज़मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहनशाह अरब व अजम पैदा ॾियो। पैगंबर आख़िरी ज़मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहनशाह अरब व अजम पैदा थियो 20 अप्रैल 571 ईस्वी इहो आहे मैनू रब्बिल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे मैनू रब्बिल अव्वल मुसलमान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में मीलाद जूं महफ़िलूं मुनक़द करे मुसलमान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में मीलाद जूं महफ़िलूं मुनक़द करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो जशन मल्हाईंदा आहिनि इहो आहे मैनू रब्बिल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे मैनू रब्बिल अव्वल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्ला वालदा माजिदा हज़रत बीबी आमना अलैहिस्सलाम जिन जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्ला वालदा माजिदा हज़रत बीबी आमना अलैहिस्सलाम जिन जे मक्का मुअज़्ज़मा में दुनिया में जलवागर थिया इहो आहे मैनू रब्बिल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे मैनू रब्बिल अव्वल कसरा जे कोट जा किगरा किरी पिया ऐं ज़हूरे कुदसी कसरा जे कोट जा किगरा किरी पिया ऐं ज़हूरे कुदसी आतिश कॾा विसामी विया मुजज़नि जी ख़बर पइजी वई इहो आहे मैनू रब्बिल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे मैनू रब्बिल अव्वल
सॼी दुनिया जा कलेसा ऐं ग़ैर अल्लाह जे इबादत करणु, सॼी दुनिया जा कलेसा ऐं ग़ैर अल्लाह जी इबादत करणु जा मक़ाम ॾही पिया। इहो आहे महीनू रबियुल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो आहे महीनू रबियुल अव्वल। जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे महीनू रबियुल अव्वल। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद बा सादत सां केतिरा ई अहिड़ा वाक़िया, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद बा सादत सां केतिरा ई अहिड़ा वाक़िया रूनमा थिया जेके हैरत अंगेज़ हुआ। इहो आहे महीनू रबियुल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो आहे महीनू रबियुल अव्वल। जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे महीनू रबियुल अव्वल। रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम। अल्लाह साईं मिठूअ जूं आसूं में तूं पुॼाए, तूं मतिलब नेक मक़सद हासिल थियल। रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम। अल्लाह साईं मिठूअ जूं आसूं में तूं पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियल। वास्ते मुहाबे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इहो आहे महीनू रबियुल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो आहे महीनू रबियुल अव्वल। जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे महीनू रबियुल अव्वल।